तकरीब में शरीक थींदड़ असांजो अदड़ियूं अमड़ियूं अल्लाह ताला तव्हां सभिनी जी ऐं मुंहिंजी हाज़िरी खे क़बूल फरमाए। इंसान जे अंदर चार निस्बतूं आहिनि। हिकु त इंसान जानदार आहे, जेके चवंदा आहियूं असां हैवानियत, जे ॿिया जानवर आहिनि, पखी परिंदा आहिनि, साहदार आहिनि, ये इंसान भी एक जानदार आहे। ॿियो इंसान में आहे मलकियत। जे मलाइकन में इबादत आहे, तकदीस आहे, ये इंसान जे अंदर ॿी शइ आहे मलकियत, इबादत। टी आहे इंसान जे अंदर खिलाफत। इंसान में टे नंबर ते खिलाफत। अने टिनी का पहिरियां इंसान जे अंदर चौथी शइ थो नियाबत। इंसान में ये चार शयूं आहिनि। नियाबत कंहिंजी तो ही इंसान मुसलमान ही नबियन जो नायब आहे, और खास करे सैयदुल अंबिया जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नायब आहे। हाँ, ये चार शयूं आहिनि इंसान जे अंदर। तेकर इंसान चूंकि जानदार आहे, इन करे इंसान के पंहिंजियूं ज़रूरियात जो इंतजाम भी करणो आहे, खाइण जो, पीअण जो, रहण जो, लटे कपड़े जो, जेकी भी ज़रूरियात इंसान जो आहिनि। चूंकि इंसान जे अंदर हैवानियत भी आहे, जानदार भी आहे, सावरी शइ आहे, जे ॿियनि जानवरनि में आहे। इंसान के इन शयुनि जो भी इंतजाम करणो आहे। पर जानवरनि में इंसान में हिकिड़ो फ़र्क़ु आहे। खाइण पीअण जानवर में भी आहे, खाइण पीअण इंसान में भी आहे, पर जानवर ते का पाबंदी ना है, इंसान ते पाबंदी है। जानवर जे लाइ हलाल हराम जो तस्वुर कोन्हे, इंसान जे लाइ हलाल हराम जो तस्वुर आहे, पंहिंजे पराए जो तस्वुर आहे। इंसान जे अंदर जेकी भी ज़रूरियात आहिनि, ये इंसान के करणा आहिनि, पर उन पे पाबंदी आहे। जानवर जे लाइ भी ये सभु शयूं ज़रूरी आहिनि, जेके उहे न कबियूं त जानवर न बचंदो। खाइण पीअण जो इंतज़ाम, उनके रहण जो, थध का बचाव जो, गर्मी जो बचाव जो, सब, पर उन ते का पाबंदी ना है, अल्लाह जे तरफा काई भी कान्हे। ॿियो आहे इंसान जे अंदर अल्लाह से रखियो आहे मलकियत। जे मलाइकन में आहे तो उहे इबादत कन, इंसान में अल्लाह से इहा शइ रखी आहे तो उहे मां अल्लाह जी इबादत कन। फरिश्ता भी इबादत कन, इंसान भी इबादत करे, पर बिन्हीं जी इबादत में फर्क आहे। फरिश्ता इबादत कन, पर उहे पंहिंजी इबादत करण में पंहिंजे मथां उन जो को दबाव कोन्हे, पाण खे तकलीफ़ ॾेई करे इबादत न कंदा। छो त उन्हनि में का ख्वाहिशात आहे कान, न उनखे थक थिए, न उनखे निंड अचे, न उनखे बुख लगे, न उनखे वंज लगे। पर यो इंसान थके होंदे भी हाने अल्लाह जी इबादत करे, नमाज पढ़े, निंड जी ख्वाहिश भी अथस, पोइ भी उथी करे अल्लाह जी इबादत करे, बुख उन भी अथस, पर पोइ भी रोज़ो रखे, माल से मोहब्बत भी अथस, पोइ भी ज़कात ॾे, पोइ भी हज करे, नफ्स भी रखियल अथस, पर पोइ भी ॿिए खे माफ़ करे, पोइ भी सब्र करे।
यानी हिन जी इबादत अहिड़ी आहे जेको पंहिंजे मथां दबाव विझी करे पियो इबादत करे ऐं फ़रिश्ते जेके इबादत आहे पंहिंजे मथां तकलीफ़ वरी करे इबादत न कंदो आहे। फ़रिश्ते खे इबादत करण में तकलीफ़ न ईंदी आहे। मालूम त इबादत इंसान जे में बि आहे, फ़रिश्ते में आहे, पर इंसान जी इबादत अफ़ज़ल आहे। हाणे जॾहिं इहो इंसान इनमें इबादत आई, पंहिंजी ज़रूरियात भी अल्लाह जी पाबंदी में, नबी जी पाबंदी में पूरा कयई, वरी इबादत भी पंहिंजे नफ्स ते दबाव विझी इबादत भी कयई। हाणे इहो इंसान हाणे इहो नबियन जो नाइब आहे। हाणे इहो नबियन जो नाइब आहे, इहो पंहिंजे पैगंबर जो मुस्तफ़ा जो नाइब आहे। हाणे जॾहिं इन में नियाबत अची वई त हाणे इहो इंसाननि जो उहो रहबर आहे जंहिंखे अल्लाह चयो हाणे तूं नबियनि जो नाइब त थिए, पर हाणे मां अल्लाह जो तूं ख़लीफ़ो बि आहीं। हाणे के ख़िलाफ़त बि मिली वई, अल्लाह जो ख़लीफ़ो आहे। पर इहो ख़िलाफ़त ताईं पहुचो थो कीअं? अवल तो दुनिया की ज़रूरियात पंहिंजूं जॾहिं पूरियूं करे पोइ बि पाबंदी सां, वरी इबादत करे पंहिंजे नफ्स ते पूरी तकलीफ़ विझी करे दबाव विझी करे इबादत करे, वरी हाणे इहो वञी नबी जो नाइब बणियो। जॾहिं इहे टे कम थी वयसि, हाणे इन खे आला लक़ब मिलियो, हाणे इहो अल्लाह जो ख़लीफ़ो आहे। इन जाइलुन फिल अर्ज़ ख़लीफ़ा, अल्लाह जो ख़िलाफ़त। तो असां के बुज़ुर्ग जी ख़िलाफ़त चवंदा हुआ फलाणे जो ख़लीफ़ा मुजाज़ आहे, फलाणे जो ख़लीफ़ा मुजाज़ आहे, चवंदा हो न भाउ फलाणे बुज़ुर्ग जो ख़लीफ़ा मुजाज़ आहे। पर हाणे इहो इंसान जॾहिं इहो इहे कम टे करे थो अचे, हाणे इहो वञी अल्लाह जो ख़लीफ़ा मुजाज़ बणियो, अल्लाह जो ख़लीफ़ो बणियो। हाणे मूंखे ॿुधायो इंसान जो केॾो मक़ाम थी वियो, जो इंसान एॾो त अशरफ थी वियो, एॾो त आला थी वियो जो वञी अल्लाह जो ख़लीफ़ो बणियो। पर जेको अल्लाह जो ख़लीफ़ो हूंदो आहे, उन ख़लीफ़े बणजण जो मक़सदु कहिड़ो आहे? अबा उहो अल्लाह जो जेको ख़लीफ़ो उहो हूंदो आहे जंहिंजे अंदरि उहे कम हुजनि, सभु त न पर कुझु उन में उहे कम हुजनि जेके अल्लाह में सिफ़तूं आहिनि, उहे कोशिश करे उन सिफ़तुनि जो मज़र बणिजे, उहे सिफ़तूं हुन में अचनि, तॾहिं अल्लाह जो ख़लीफ़ो बणिबो। कीअं? अब अल्लाह जी सिफ़त आहे रहम न, हाणे इहो अल्लाह जो ख़लीफ़ो तॾहिं बणिबो जॾहिं में रहम अचे। अल्लाह जी सिफ़त आहे त अल्लाह सत्तार आहे, अल्लाह इंसाननि खे जे ऐबनि खे ढकींदो आहे। हाणे इहो अल्लाह जो ख़लीफ़ो इंसान तॾहिं बणिबो जॾहिं में सत्तारी अचे, जॾहिं ॿियनि जा ऐब ढके। अल्लाह जी सिफ़त कहिड़ी आहे त अल्लाह ताला जे अंदरि अल्लाह रहमान आहे, अल्लाह मेहरबान आहे, अल्लाह जल्दी बाने ते रहम कंदो आहे, अल्लाह मेहरबान आहे। हाणे इहो अल्लाह जो ख़लीफ़ो इंसान तॾहिं बणिबो जॾहिं इनखे अल्लाह जे मख़लूक ते रहम अचे। हाणे जेकॾहिं को अहिड़ो ख़लीफ़ो बणिजे जंहिंखे अल्लाह जे मख़लूक ते रहम न अचे, चए इहो अल्लाह जो ख़लीफ़ो न आहे। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा किराम ये उहे हुया जेके पंहिंजे नबी जा नायब भी हुया ऐं जेके ख़िलाफ़त ते अची करे आया, ये ईअं सम्झो अल्लाह जा ख़लीफ़ा भी हुया। हज़रत अबू बकर पहिरियों इहो अल्लाह जो ख़लीफ़ो आहे। आम त ईअं ॿुधाओ न भई पैगंबर जो ख़लीफ़ो, हाँ पैगंबर जो ख़लीफ़ो, पर जेको पैगंबर जो ख़लीफ़ो आहे उहो अल्लाह जो ख़लीफ़ो आहे। पैगंबर जो नायब आहे, अल्लाह जी ख़िलाफ़त मिलियल अथसि उनखे। हज़रत उमर आहे, हाणे इहो पैगंबर जो नायब आहे, पर इहो ख़लीफ़तुल्लाह फिल अर्ज़, इहो अल्लाह जो ख़लीफ़ो आहे। पोइ इहे ख़लीफ़ा उहे बणिया जिन में उहे जेके अल्लाह कम सम्झाया उहे उन्हनि में हा, अल्लाह रहम सम्झायो इन्हनि में रहम हो, अल्लाह ताला सतारी सम्झाई इन में सतारी ही, अल्लाह ताला आदिला, अल्लाह इंसाफ कंदड़ा, जो इन्हनि दुनिया में इंसाफ भी करे ॾेखारे।
तंहिंखे यादि रखो इंसानो तव्हां असां जेकॾहिं पंहिंजे खाधे पीते जो इंतज़ाम कयूं पिया इहे पंहिंजे ज़रूरियात पूरा कयासीं हाणे जॾहिं के इबादतूं कयूं पिया निमाज़ रोज़ा हाणे इहा असां पंहिंजी इबादत कईसीं मलिकी सिफ़त जे करे ऐं उन खां बाद में हाणे जॾहिं इबादत तो असांजी पूरी पूरी थी वई पोइ हाणे इहो इंसान वञी नबी जो नाइब बणिबो आहे पोइ जॾहिं नबी जो नाइब बणियो हाणे अॻिते इहो वधी करे अलाह जो ख़लीफ़ो बणिबो पर ख़लीफ़ो बणिबो केरु नबी जो नाइब बणिबो केरु जॾहिं उन जे अंदरि उहे सिफ़तूं अचनि हाँ जेकॾहिं कंहिं इंसान खे अब अल्लाह जे मख़लूक ते रहम न आयोसि न मिसकिन ते रहम आयोसि न के ग़रीब ते रहम आयोसि न के पाड़े वारे ते रहम आयोसि न पोड़े ते रहम आयोसि न अबे अम्मा ते रहम आयोसि हाणे इन में अल्लाह वारी सिफ़त वारो मज़हर इहो कोन्हे उहा रहम वारी शइ हिन में कोन्हे हाणे इहो न नबी जो नाइब आहे न अल्लाह जो ख़लीफ़ो आहे वते पे माण्हुनि जा ऐब ॿुधाईंदो हुते ॿुधाईंदो हुन जा ऐब ॿुधाए हुन जा ऐब ॿुधाए हाणे इन इंसान खे पोइ भले छो न उहो मौलवी हुजे पोइ छो न पाण खे पीर सॾाए छो न पाण खे मुर्शिद सॾाए पर न इहो नबियुनि जो नाइब आहे न अल्लाह जो ख़लीफ़ो आहे छो त हिन में उहे सिफ़तूं ई कोन्हनि न हीअ त वते त माण्हुनि जा ऐब ॿुधाईंदो हिन में त सतारी आहे कोन जे हिन में सतारी हुजे त पोइ हुनजे लाइ छा आहे जे रहम हुजेसि तुंहिंजे लाइ छा आहे हदीस पाक में लफ़्ज़ आया जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इरहमु मन फिल अर्ज़ि यरहमुकुम मन फिस समाई ओ कमा क़ाल नबी पान फरमायो ज़मीन वारन ते रहम कयो तो तां ते आसमान वारो रब रहम कंदो मुसलमान हो तवां असां का रहम हलियो वियो तवां नबी जा नाइब कीअं बणबो अबे ते रहम न आयो अम्मा ते रहम न आयो पोढ़ा थी विया गरीब मिस्कीन ते रहम न आयो यतीमन जो माल खादो यो रहम न आयो इमामुल अंबिया फरमाओ मर रहिमा रोहिमा फरमाओ जे अल्लाह जी मखलूक ते रहम कयो उनी ते अल्लाह रहम कंदो अटल फैसलो आहे साहब मल्ला यरहम ला युरहम फरमाओ जे मखलूक ते रहम न कयो उनी ते अल्लाह रहम न कंदो जो नबी जो नाइब उहो बणबो आ चो अल्लाह जो ख़लीफ़ो उहो बणबो आ जंहिंमें उहे सिफ़तूं अचनि उहे ख़सलतूं अचनि जेके अल्लाह सम्झायूं अल्लाह जे नबी सम्झायूं उन सिफ़तनि जो मज़हर असां त ईअं तकड़ में चई वठंदा हूंदा अल उलमा वरसतुल अंबिया हदीस आहे सची आहे अंबिया जा वारिस उहे असां जहिड़ा उहे वारिस उहे नाइब आहिनि मुसलमान और नाइब नबियन जो उहो बणबो ख़लीफ़ो ओ बणबो जंहिंमें नबियन जेके सिफ़तूं सम्झायूं उहे अचनि चो जने अल्लाह जो ख़लीफ़ो बणबो आ चो उन्ही जा अखलाक सोना हूंदा आहिनि असां ॾिठो असांजा अखलाक छा आहिनि हिकिड़ो मसलो सम्झायां वो मसलो सम्झो अॼु कहिड़ो हीअ जेका दीन खे तरक़ी पहुती इस्लाम दुनिया जे कोने कोने कुंड कुंड ते पहुची वियो इहो की पहुतो आहे छा सां पहुतो अॼु मसलो सम्झो मता सम्झो तलवार सां दीन तरक़ी कई जंगियन सां दीन तरक़ी कई दुनिया में इस्लाम फैलियो जंगियन सां चो जंगियूं तो मजबूरी हुयूं काफरन जो हमलो कयो तो दिफा कजे न मां लफ्ज़ करा तो चवां पूरी तारीख जे अंदर एक इंसान भी न मिलदो जे तलवार जे भव जे करे जंग जे भव जे करे मुसलमानन जी तलवार जे करे मुसलमानन जे जंग जे करे
दुश्मन उहो मुसलमान का खौफ करे ऐं कलमो पढ़ी मुसलमान ते हो जे पूरी इस्लाम जी तारीख में एक भी मिसाल ना आई, एक भी न थव। हाँ ये थियो कीअं खोड़ एड़ा मुनाफिक हा जेकर असल इस्लाम जो जो रूह आ असल ओरिजिनल इस्लाम दीन जेका अजो का असां मुसलमान उहे समझी वठूं ऐं असां ॿोली समझाए सघूं, अलाए केतिरा मसाइल हल थी वञे खुद ब खुद। इएं थियो त मुनाफिक हिकिड़ा वो मुसलमान अब मुनाफिक मुसलमान सदबो मुसलमान न हा न मुनाफिक तो होया उहे तलवार जे भौ जे करे जंग जे भौ जे करे कलमो पढ़ी पान के मुसलमान सदायूं पर उहे मुसलमान न हा। हिक भी एड़ो शख्स ना है जे मुसलमान जे तलवार जे भौ जे करे जंग जे भौ जे करे ऐं उहो कलमो पढ़ी करे मुसलमान थियो जे जो जेकरे मुसलमान थिया आहिनि चो सहाबा जे अखलाक सां मुझे पैगंबर जे अखलाक सां पर जे चंगन में डिठो तो अल्लाह जी मदद की थी अचे मुसलमान सां अल्लाह जी मदद के दिसी करे तो मुसलमान थिया जो हक जी सदाकत के दिसी करे तो मुसलमान थिया और नबी ऐं साहबा जे अखलाक के दिसी करे तो मुसलमान थिया पर तलवार ऐं जंग जे भौ जे करे एक भी शख्स मुसलमान न थियो पूरी तारीख में एक भी ना है को मिसाल पे। मुसलमानों पांजा अखलाक पैगंबर वारा रखो पांजा अखलाक सहाबा वारा रखो दिसो त दीन की थो तरक्की करे। किरदार असांजा उहा आहिनि अखलाक असांजो आहिनि को असांजे तलवार जो भो को मुसलमान थींदो असांजे मार जो भो का मुसलमान थींदो जे पहिरियां थियो आहे तुंहिंजी का मिसाल ॾेखारे या त कंहिं जंग में अल्लाह जी मदद ॾिसदा वया समझी वया त आहिनि त थोरा पर अल्लाह जी मदद इन्हनि सां गॾु आहे हथियार भी कोन थन पर अल्लाह जी मदद थन सवारी भी न थन पर अल्लाह जी मदद थन ताकत न थन पर अल्लाह जी मदद थन ओनी मदद अल्लाह जी के दिसी करे कलमो पढ़दा मुसलमान थींदा विया मुझे पैगंबर जे अखलाक के दिसी करे मुसलमान थींदा विया सहाबा जे अखलाक के दिसी करे मुसलमान थींदा विया। ओ मुसलमानो याद रखो अल्लाह जो कसम जेकरे इस्लाम वधदो दीन वधदो मुझे पैगंबर जे अखलाक के सहाबा जे अखलाक ऐं जिंदगी के अपनाईंदो त इस्लाम वधदो। बाकी कुछ भी कयो तव्हां तलवारूं खणो बंदूकूं खणो हथियार खणो इन सां माण्हू मुसलमान थींदा मरदा सही कतल थींदा माण्हू मरी वेंदा जेको मरी वियो कुफर में उनखे जहन्नम में पहुची वेंदा लेकिन मुसलमान न थींदा जन्नत में न ईंदा जन्नत में तॾहिं अथनि जॾहिं मुसलमान था थियनि न। तंहिं करे यादि रखो पहिरियां दावत थो बिली मानन के दीन समझायो दावत ॾियोनि उन खां बाद में इबादतूं कयो मलकी सिफ़त अमल करे उन ते इबादत कयो। हाने अची करे 3 नंबर ते नबी जा नायब बणजी वञो हाने पंहिंजे अंदर उहे अखलाक पैदा कयो जेके नबियनि समझाया नबियनि जा नायब बणजी करे हाने अल्लाह जा खलीफा बणजी वञो। बाकी तू आदा पान के सुधारियूं कुछ कोन जहाद जहाद क्यों था लेकिन जहाद कॾहिं कबो आहे कहिड़े वक़्त में कबो आहे कहिड़े मौके ते कबो आहे। सुमामा बादशाह है काफिरा सुमामा बिन आसाल काफिरा पंहिंजे मुल्क जो बादशाह हुआ सरदार आहे एक रिवायत में तो बादशाह हुआ ॿी त पंहिंजी कौम जो सरदार हो।
साहबा जंग कई, जंग जो कयूं तो बादशाह भी खे भी खणी कैद कयूं बधऊं। छा वजह हो, कहिड़ी ताक़त थी, समझो सही। उहे सहाबा जिन के खाइण जे लाइ पेट भर भी खाधो न हो, जिनजे हथन में हथियार भी कोन हा, उनजी अफरादी कुवत के चंद हिकड़ा माण्हू मुकाबले में अलाए केतिरा हा। पर ॾिसो अल्लाह जी मदद की आई, बादशाह भी कैद पिया थियन, सरदार भी कैद पिया थियन। सुमामा के कैद करे अची करे साहबा मस्जिद नबवी जे ठुल सां ॿधो। बादशाह ॿधो पियो, शइ कहिड़ी? असल गाला असल दीन को या तो को समझाए न तो सके, जो को समझे तो वरी को ज़हन समझण ले तैयार ही ना है। दिल के खोले करे का गाल ते समझे का कुरान जी। सुमामा गिरफ्तार थी हो, बच नबी सां ॿधो पियो, कई थी आयो, हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में आया। मुझे साईं सिर्फ हिकिड़ो लफ़्ज़ फरमायो, कैफ़ हालुका या सुमामा, काफिरा कैद थियो पियो। मुझे इमामुल अंबिया फरमायो, कैफ़ हालुका या सुमामा, सुमामा छा हाल आ? जो काफिर हो, कैदी हो, मुझे मुस्तफ़ा गारियूं न ॾिनियूं, मुझे मुस्तफ़ा झिणक न ॾिनी, मुझे इमामुल अंबिया ते तनकीद न कई, बस अची करे इएं फरमायाऊं, कैफ़ हालुका या सुमामा, सुमामा छा हाल आ? बुखारी शरीफ में हदीस आ। जेकर को आलम सही गाल जेकर आज कोई करे थो त एड़ो फितने जो दौर थी वियो जो उनी जी सही गाल के को ॿुधण लाइ तैयारी कोन। हाणे ओ सुमामा जवाब छा थो ॾे, ॿुध मुझे हुजूर के जवाब छा थो ॾे। सुमामा तो जवाब रे, अय मोहम्मद, इन तक़तुल ज़ा दम्मिन व इन तुनइम ज़ा शुक्रिन। अय मोहम्मद, जेकरे एहसान करे छड़े दींदे ते एहसान गाइंदो माए, पर व इन तक़तुल ज़ा दम्मिन, जेकरे मुखे माराई दे त मुंजी भी कौम आ, बिरादरी आ, उन्हीं जो पलांद जरूर थींदई। कैदी आ, ॿधो पियो आ, धमकी कहिड़ी थो ॾे। इन तक़तुल ज़ा दम्मिन, जेकर मुखे माराईंदे त बदलो थींदो, पलांद थींदो। अजकल मौली हो जाए अवल तो 100 गार गणी ॾियां सां मां, ॿधो पियो आ, वरी बकवास कहिड़ी तूं करे, माना कुत्ता। सची ॿुधायो, न चऊं सा ग़लत तो चऊं। सुमामा ये लफ्ज़ चया, या मोहम्मद, इन तुनइम ज़ा शुक्रिन व इन तक़तुल ज़ा दम्मिन। बस मुझे साईं लफ्ज़ ॿुधी करे कुछ भी जवाब न ॾिनो, मुंहिंजा साईं ख़ामोशी सां हलिया विया। ॿियो ॾींहुं थियो, मुंहिंजा इमामुल अंबिया वरी उन्हीं का हाल पुछी रहिया आहिनि, कैफ़ हालुका या सुमामा, सुमामा हाल कीअं आ? शायद पैगंबर इन करे पुछी रहा कि कैदी तो जरूर आ, काफिर तो जरूर आ, पर मतानी के का तकलीफ होती हुजे, का खादे जी तकलीफ आ, का पीण जी तकलीफ आ, मता का तकलीफ होती हुजे, मुझा साईं उन्हीं काफिर सां भी सोनो सलूक करे फरमाइनि था, कैफ़ हालुका या सुमामा, सुमामा हाल चाहे। वरी बेरी भी जवाब इहो तो दे, ओ मोहम्मद, इन तुनइम ज़ा शुक्रिन व इन तक़तुल ज़ा दम्मिन। मोहम्मद, जेकरे एहसान कंदे त एहसान गाइंदो माए, जेकरे माराई दे त पलांद कंदो माए। मुझा पलांद कंदे पोया। ॿियो ॾींहुं बि थियो, टियों ॾींहुं थियो, मुझे साईं ईअं फरमायो, ये जवाब सागो तो रगवाई पिटिया। मुझे इमामुल अंबिया फरमायो, इन्हीं सुमामा के छड़े दियोस, आजाद क्यों।
हिकमत केड़ी भला पहिरीं नहीं हुजूर फरमाए ना आजाद थी वन ये छड़नो ही हुयो त ओ मुसलमान आओ चो मुझो रब भी हिकमत वारो आ मुझो मोहम्मद करीम भी हिकमत वारो आ पर मुझे मोहम्मद के मञण वारो ता असां का हिकमत हली वई मुझो मुस्तफा तो उहो आ जिंजल अल्लाह फरमाओ लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयाती व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। ओली ज़ाबा करे लफ्ज़न ते इन ते गौर भी कयो तो वायो अलिमुल किताब भी अची हो वायो ज़कीहिम भी अची हो वायो अलिमुल किताब वाले हिकमत छा है वो तो समझायो कुछ छा है वो जो मुझो रब भी हिकमत वारो मुझो मुस्तफा भी हिकमत वारो ओ तो असा का हिकमत वारो दर्स हलियो वयो तो असा के ओ अंदाज मुस्तफा वारो ना आयो तो असा जे गलत दीन समझाण जे करे जो हजारे मानो अज जहन्नम में वनी रहा हैं अखियन सा दिसी रहा हो टोलन जा टोला जहन्नम में वनी रहा हैं अल्लाह जो कसम क़यामत ॾींहुं अल्लाह जे सामो बियो मुसलमानो खबर पइजी वेंदव तो असां जे किरदार जे करे केतरा मानू जहन्नम में वनी रहा हैं। देर ना है अच्छा करा तो पो ज़ाहिर थींदा ना जो वार कुराइंदड़ जे वो हजम बुधा तो मुझे मथे अच्छा केतरा है जे भी जान सामू किरी है जी खबर पई अच्छा केतरा काड़ा केतरा जान आयो क्या मजूरी तरे तो अल्लाह फरमाओ ओ नेकी कंदड़ाओ बुधो ओ दीन जो कम कंदड़ाओ बुधो ये मुझे वायस ही अवाम के बुधायो जे रिकॉर्डिंग थी थी तो असा जे तालिबन उलमा के भी बुधायो इन करे न त मां जी इस्लाह क्या मत मां गलत तो गला है तो मुझो इस्लाह थी तरे तो अल्लाह कुरान में फरमायो व यहसबूना अन्नहुम युहसिनूना सुना अल्लाह फरमाओ खोड़ एड़ा मानू हैं जेके पंहिंजे गुमान में समझदा आहिनि असां त वॾो कम भलो करे रहिया आहियूं असां त ॾाढो सुठो कम करे रहिया आहियूं व यहसबूना अन्नहुम युहसिनूना सुना पर अल्लाह वटि भलो कम न हूंदो त पंहिंजी ख़ुशफ़हमी में हूंदा आहिनि चओ भलो कम उहो थींदो जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जे तरीक़े ते हूंदो मुंहिंजे मुस्तफ़ा जे सहाबा जे तरीक़े ते हूंदो चओ अल्लाह वारनि बुज़ुर्गनि जे तरीक़े ते होंदो जो उहो ही नेकी जो कम था इना ते जेके तू असा नेकी समझो त नेकी थियो इना है आजकल दौर यो आता हर एक पांची गाल ते पान आज के तो बीठो बस जे मां चवा तो बस ये सही है अरे तो का वडड़ो आ मेरी इल्म में भी वडड़ो थी उम्र में भी वडो थी अरे बेटा छोरा तू पढ़ियो आ ये तुझे उस्ताद थी बेटा जेने के खबर छड़ माथो समझा बीठो तो हर काहे कुर्मिया वो तो बीठो अज इन दौर में आलम के समझा साडे सही ता की केड़ी खबर मौलवी साहब असा के खबर आ ना मुल्क में जात होते बीठो हर तो काहे जमीन में सजूरी गा तो करे माल तो चारे इन दौर वो तो चवे आलम हर एक पांजी सोच में गरका जे तो बस मां ही सही बस मां ही सही मुझे साईं फरमायो जब क़यामत करीब थी फितने जो वक्त थी दो ई थी दो केड़ा लफ्ज़ चवा बुद्ध 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 कन खोलियो मत चो असा के उलमा न समझायो फरमायो जने एड़ो दौर अची वने तो पोतो असा के छा करणो केड़ो दौर जे हर एक मानू चवे तो बस जो मां सोचो वो सही है बेज गाल बुधण ले तैयारी ना है उन वक्त में छा करणो वो खबर तो उनमें पांजो फिक्र कयो हाने तहां बी अवाम जो फिक्र त ता कयो पर एड़ी फितने जी लहर में मुझे मुस्तफा फरमायो ता पांजो फिक्र कयो मतलब तहां लुड़ी वणो
ॿुधाए हदीस मुबारक मुझे इमामुल अंबिया एक सहाबी के फरमाए रहे आहिनि बुध मुझे मुस्तफा साईं जा लफ्ज़ बुध मां हदीस मुबारक जा लफ्ज़ ॿुधाया आहिनि मुझे साईं फरमायो इज़ा रअयता हवम मुतबआ व शुहम मुता व दुनिया मुसरता व इजाब कुल्ल ज़ी रअयन बिरअयही फअलैका बिखासत नफ्सिक वदअ अन्का अमरल आमा औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पापा जे बयान में तकरीबन कोशिश कंदो घंटो 2 घंटा 3 घंटा जाते बयान कंदो त मां या आयत पढ़ी या हुजूर जी हदीस पढ़ी माना कंदो पो भी मुते मानू काढे वेठा अरे पढ़ा त हदीस तो पूछो काढे वेठा आ मानू तो वेठो अजीन तौर मौलवा के समझाए माना बुधाया मुझे सैकड़ा लफ्ज़ फरमाया फरमायो जरे एड़ो दौर अचेव जरे एड़ो वक्त अची वने इज़ा रअयता हवम मुतबा जरे मानू के दिसो त मानू पंहिंजे नफ्स जा मुरीद बणजी विया आहिनि अल्लाह ॾा तवजो न आहे अल्लाह जे नबी ॾा तवजो न आहे बस जेको नफ्स चवेनि तो इएं करे था ॾियनि ऐं फरमाओ जॾहिं माण्हुनि में तव्हांखे ॿियो कमु नज़र अचे व शुहम मुता पाण फरमाओ जॾहिं माण्हुनि में तव्हांखे नज़र अचे ही दौलत जा हरीस आहिनि राति जो भी फिक्र दौलत जो आहे ॾींहं जो फिक्र भी दौलत जो आहे व शुहम मुता पाण फरमाओ जॾहिं अहिड़ो दौर अची वञेव अहिड़ो ज़मानो अची वञेव माण्हुनि जे दिलनि में छड़ो दौलत जी मोहब्बत आहे दौलत जो हिर्स आहे ऐं मुंहिंजे साईं फरमाओ व दुनिया मुसरत जॾहिं तव्हांखे ईअं नज़र अचे कि माण्हू जे साम्हूं जॾहिं दीन बि अचे थो दुनिया बि साम्हूं थी अचे दीन खे छॾे थो ॾे दुनिया खे थो वठे ऐं मुंहिंजे साईं फरमाओ जॾहिं माण्हुनि में चौथो कमु नज़र अचेव व इजाब कुल्ल ज़ी रअयन बिरअयी फरमाओ जॾहिं माण्हुनि खे ॾिसो त हर हिकु पंहिंजे नज़रे जो आशिक़ आहे पंहिंजे राय ते बीठो आहे कंहिं बि ॻाल्हि हक़ वारे जी ॿुधण लाइ तयार न आहे कंहिं बि आलिम जी ॻाल्हि ॿुधण लाइ तयार न आहे पाण फरमायो इहो अहिड़ो त ज़मानो ॾुखियो हूंदव अहिड़ो त टाइम ॾुखियो हूंदव अहिड़ो त ईमान बचाइण मुश्किल हूंदव फअलैका बिखासत नफ्सिक वदा अनका अमरल आम फरमा उन्ही वक्त में पंहिंजो फिक्र कयो पंहिंजे ईमान बचाइण जी कोशिश कयो ॿियनि जो फिक्र छॾियो पंहिंजो फिक्र कयो ॿियनि खे त पोइ बचायोसीं पाण फरमत पोइ उन में फिक्र कयो त तव्हां पाण बचियल आहियो पाण खे बचाए सघो था ही उहो दौर अथव जो अल्लाह जा खलीफ़ा उन्हनि जे अंदरि जो अखलाक आला हूंदा आहिनि खलीफ़े जो माना भी अथव तखल्लक़ बि अखलाक़िल्लाह ये खलीफ़े जो माना अथव नबी जे नाइब जी माना टे ॾींहं ते मुंहिंजे साईं फरमायो सुमामा खे छॾियो भले पहिरीं ॾींहुं छो न पिया छॾियो ये छॾणो ई हुयो त भला ईअं थियो छा इन 3 ॾींहंनि जे अंदरि विच में भला को भला कंहिं साहबी वञे सुमामा खे कोई दर्स ॾिना हूंदा को सिपारो तर्जुमे जो पढ़ायो हूंदनि इन करे हुज़ूर साईं छॾियो कंहिं हदीस में त ज़िक्र अचे वाह मुझा इमामुल अंबिया वाकई तू हकीमा ओ अंबिया में हिकमता तने तो अल्लाह फरमायो ओ मूसा मुझा नबी ओदो इला सबील रब्बिका बिल हिकमति वल मौइज़तिल हसना ओ मुझा मूसा पैगंबर वने तो फिरौन दा वने तो फिरौन के समझायन
फिरौन ओ आज को चौंदो आ अना रब्बुकुमुल आला वडो रब माया अल्लाह तो चे मुझा मूसा जेको एडो वडो काफिरा जेको रब जी पियो दावा करे पर मूसा ख्याल सा गला जाएस ख्याल सा समझाए जाएस ओदो इला सबील रब्बिका बिल हिकमा हिकमत सा समझाए जाएस गुस्से सा न समझाए जाएस। इतने मुझे तफसीरें खोल दे हिकमत जी माना किताब पढ़ो तो सही हवाई फायर तो न कहो छोड़ो कुछ पढ़ो तो सही दीनी किताब तो पढ़ो। मुझे साईं पहिरें ॾींहुं न चयो ॿिए ॾींहुं न चयो ओ इन्ही सुमामा खे ॼण मुझे विमो क्यों ॾिनो सुमामा जो सुमामा जा हथ त बदल हा कैद में पयल हो हथ त बदल हा पर चो सुमामा जो अखियों बदल न हो उन्हीं जा कन बदल ना उन जो दिमाग बदल न हो। सुमामा कैद में त पयो हो पर ॾिसी रहियो हो कि मुझे मोहम्मद करीम जे सहाबा जो अखलाक कहिड़ो आहे हिक ॿिए सां ॻाल्हाइनि कीअं पिया हिक ॿिए सां वेहनि कीअं पिया। सुमामा अखियुनि सां ॾिसी रहियो हो कननि सां ॿुधी रहियो हो ही त अखियुनि सां ॾिसी रहियो हो ही कहिड़ा जवान आहिनि जॾहिं राति जे वक़्त में सभु उथी करे ये अल्लाह जे साम्हूं निमाज़ में रोईंदा बीठा आहिनि ही त जंगनि में त शेरनि वांगुरु पिया गजनि ये जंग में त शेरनि पहलवान वांगुरु पिया गजनि पर हाणे राति जे वक़्त में कहिड़ी शइ आहे जेका हिन खे रुवारे रही आहे जेके रड़ियूं करे रोई रहिया आहिनि ॾिसी रहिया हा ही त उहा मखलूक आहे जेको पाण खाई रहिया आहिनि उनखां वधीक मां सुमामा खे खाराए रहिया आहिनि जेका हिक ॿिए सां मुहबत करे रहिया आहिनि उनखां वधीक मुहबत मां सुमामा सां करे रहिया आहिनि। जो हिकिड़ी बि साहबा जो अखलाक ॾिठई ॿिए ॾींहुं बि साहबा जो अखलाक ॾिठई जो हिकिड़ी बि मोहम्मद करीम जा अखलाक ॾिठई ॿिए ॾींहुं टे ॾींहुं बि मोहम्मद करीम जा अखलाक ॾिठई। बसि मुंहिंजे साईं फरमायो हाणे सुमामा खे छॾियो छॾियो हदीस पाक में अचे तो मस्जिद नबी जे भर में हिकिड़ी जॻह ही ज़ातो नखल उते पानी जो इंतजाम सुमामा उन्हीं पानी जी जगह ते वञी करे गुसल करे मुझे साईं फरमायो छॾे ॾियो बस वञ काॾे वञो त भले वञे हेॾा गुसल करे मुझे हुजूर जी खिदमत में आया वापस अची करे चवन लगा ऐ मुझा पाक मोहम्मद करीम मूंखे कलमो पढ़ायो गुसल करे वापस आया मुझे मुस्तफा जे साम्हूं अची करे कलमो पढ़न लगा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। जो साहबा लेक्चर न दिनो हो जो हुजूर उनके को लेक्चर न दिनो हो इन टिन रातन टिन ॾींहनि में जो मुझे मुस्तफा के वाइज हिन के न कया हा साहबा हिन के तकीरूं कौन कयो हो जो मुझे मुस्तफा जो अखलाक हो साहबा जो अखलाक हो जो सुमामा ॾिसंदो वयो कलमो नसीब थींदो हुयो। तो समय केड़ो अखलाक समझाए जेकर मुशरिका भोलाला उनके की समझाएदा खबर तो बेदीना उनके की समझाएदा वडो गुस्सो आसे असा के वडो दीनी जो का जज्बो सभा करा में जज्बो घटो। अबू बकर सिद्दीक है नामो जे हुजूर जे सामो बेटा हुजूर के सामो समझ गाल के एक शख्स अबू बकर सिद्दीक मुझे हुजूर जे सामो घट वद लफ्ज पियो गलाए मुझो मुस्तफा बुधी रहो अबू बकर सिद्दीक कनन सा बुधी रहो अबू बकर सिद्दीक खामोश मुझा इमामुल अंबिया खामोश जेको जेकने के कचहरी में भल में के मौली साहब के गलाए त छा त समझो घट थींदस अथवा छोरा तालिब घट कंदस अवल तो उती कत्ल कंदस चवंदस जल्दी इनके पहुंचाएं जानम में ये वरी गुस्ताख ये तो गलाए
मौली साहब जेके विड़ी न सघंदुसि त कम से कम तकड़ में फतवा त ॾींदुसि भई आलिम जे तौहीन कई थी काफ़िर काफ़िर जा पुट तुंहिंजो खानदान ई काफ़िर आहे गार ॾिनी हिन मौली साहब खे काफ़िर पूरो खानदान थी वियुसि पर ॿियो न करे सघंदासीं त इहो त भला आहे न मुफ़्त चए वेहण जी ताक़त न इहो त चवंदासीं फतवा बि जल्दी ठही ईंदी पर आलिम जी तौहीन कई थी काफ़िर आहे बसि अबू बकर सिद्दीक बुधी रहिया आहिनि इमामुल अंबिया बुधी रहिया आहिनि नबी त आख़िर नबी आहे जो सहाबी त आख़िर सहाबी आहे फर्क त आहे न इमामुल अंबिया ख़ामोश आहिनि अबू बकर सिद्दीक ख़ामोशी करे करे आख़िर अबू बकर सिद्दीक खां भी कुछ लफ्ज़ जवाब जा निकता जिए अबू बकर सिद्दीक जवाब ॾिनो तीअं मुंहिंजा मुस्तफ़ा उथी रवाना था अबू बकर सिद्दीक समझी वियो शायद मुझे इन्हीं मानू के जवाब ॾियण में मुंहिंजा मुस्तफ़ा नाराज़ थी विया आहिनि अबू बकर सिद्दीक अची करे मुझे हुजूर जे ख़िदमत में आया साईं ही मूंखे घटि वधि ॻाल्हाए रहियो अवां ख़ामोश था वेठा हो साईं मां भी खामोश वेठो आहियां मां कुछ जवाब ॾिनुमि अवां उथव साईं मूंखे ॻाल्हि समझ में न आई पाण फरमा अबू बकर सिद्दीक जॾहिं तोखे ॻाल्हाए रहियो हो अल्लाह ताला फ़रिश्तो मुक़ररु कयो जेको तुंहिंजे तरफ़ां उनखे जवाब ॾेई रहियो हो पर अबू बकर सिद्दीक जॾहिं तोखे पंहिंजे नफ़्स चयो तोखे नफ़्स जे करे गुस्सो आयो अबू बकर जॾहिं तूं हुनखे लफ़्ज़ चयो त मां ॾिठुमि उहो फ़रिश्तो बि वापसि थी वियो शैतान अची वियो मां चयुमि हाणे जॾहिं शैतान आयो फरिश्तो वापस ही वयो त मां मोहम्मद करीम थी वे हां पो मां मोहम्मद करीम भी थी वयो छा अबू बकर सिद्दीक जो उनके वो गलाए पियो त छा अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला नो छा उनके कोई कावड़ तबियत को बार न पे पाए बुधायो न पे बस बार भला मुझे हुजूर के बार न पवंदो दो दिल में बिली अल्लाह जो वासो थव वडी मुसीबत इहा थी वया त ही जो मेंबर आ ही मेंबर जते वी कर बयान कंदा अल्लाह इन मेंबर जी इज्जत जेकरी जयत उलमा का पुछ हाथो फाटे इते आम मानू के हिते पे रखण जी इजाजत ना है आम रखण जी इजाजत ना है आम हिते के जो हक वे कर बयान कर वडो जुल्म थी हो थी वा कजी छा जो आयो मेंबर थे जो आयो मेंबर थे और यो दीन इस्लाम समझ आए तो मानन के जेके पान के समझल ना सुमामा कलमो पढ़ी करे आने मुझे इमामुल अंबिया जे सामो टे लफ्ज चई घणा एक टे जुमला चई टे जुमला वो बुधाया गुस्ल करे कलमो पढ़ी करे मुझे इमामुल अंबिया जे सामो ची करे एक जुमलो चवन लगा ऐ मुझा महबूब मुस्तफा वल्लाही वल्लाही मा कान दीन अबगज़ इलैया मिन दीनिका फल आना अहब्बु इलैया दीनका ऐ मुझा महबूब मुस्तफा जने मां कलमो न पढ़ियो हो मुसलमान न थियो मां ऐ मुझा महबूब मुस्तफा पूरी दुनिया जे मजहबन मां पूरी दुनिया जे दीनन मां सब का वधीक नफरत मुखे तहां जे दीन सा हुई तहां जे इस्लाम सा हुई पर वल्लाही मुखे अल्लाह जो कसम मुझा महबूब मुस्तफा अज तहां के पांजी दिल जी गाल बुधाया मुझा महबूब मुस्तफा फल आना हाने मुझे दिल जी गाल या तो मुखे अल्लाह जो कसम सबनी दीनन का वधीक प्यारो अवा जो दीन तो लगे केतरो इनकलाब अची वरी बियो जुमलो छा अची वल्लाही वल्लाही मा कान बलदुन अबगज़ इलैया मिन बलदिका फल आना बलदुका अहब्बुल बिलाद इलैया ऐ मुझा महबूब मुस्तफा वल्लाही मुखे अल्लाह जो कसम पूरी
दुनिया जे शहरन मां वधीक नफरत मुखे मदीने सां हुई। पूरी दुनिया जे शहरन मां वधीक नफरत मुखे मदीने जे शहर सां हुई। पर वल्लाहे मुखे अल्लाह जो कसम मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा मां कसम तो खणा पूरे दुनिया जे शहरन मां वधीक प्यारो शहर मुखे अवां जो मदीनो थो नजर अचे। ॿियो जुमलो टियों जुमलो वल्लाहि मा काना वजहुन अबगद इलैया मिन वजहिका फल आन वजहुका अहब्बुल वजूह इलैया। ऐ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा मुखे अल्लाह जो कसम पूरी दुनिया जे इंसानन मां पूरी दुनिया जे इंसानन मां सब खां वधीक मुखे नफ़रत अव्हां जे चेहरे सां हुई। पर मुस्तफ़ा हाणे मां पंहिंजे दिल जो हाल ॿुधायांव मुखे अल्लाह जो कसम भले मुंहिंजी औलाद भी आहे भले मुंहिंजा दोस्त अहबाब आहिनि दुनिया जा सब माण्हू आहिनि पर वल्लाहि वजहुका अहब्बुल वजूह इलैया। मुंहिंजा महबूब सभिनी खां वधीक चेहरो मूंखे अव्हां जो प्यारो थो लॻे। मुसलमान खुदारा नबियन वारा सहाबा वारा अल्लाह वारन वारा अखलाक पंहिंजे अंदरि पैदा कयो। अदल कयो इंसाफ कयो। इंसाफ छड़ो हाकिम जो नालो आहे हुकूमत वारो करे जज करे बस। फरमा अल इंसाफ बिन नफ्सिका मुझे मुस्तफ़ा फरमायो पहिरों इंसाफ जी इब्तिदा पाण खां कर के छा मां सही सोच करे रहियो आहियां छा मां सही हली रहियो आहियां छा मां कहिड़ो कम करे रहियो आहियां। पहिरियां ते इंसाफ पाण खां शुरू कर पोइ इंसाफ पंहिंजे घर खां शुरू कर इंसाफ पंहिंजी औलाद सां कर इंसाफ पंहिंजी घरवारी सां कर इंसाफ पंहिंजे अबे अम्मा सां कर इंसाफ पंहिंजे ॻोठ वारनि सां कर। मुंहिंजे साईं फरमो आदिल बणियो इंसाफ वारा बणिजी वञो। अल्लाह जी सिफ़त अदालत आहे मुंहिंजे हुज़ूर जी सिफ़त आदिल आहे मुंहिंजे सहाबा जी उमर सन जी सिफ़त त आदिल आहे। तो असां में आहे अदालत कॾहिं पंहिंजो जाइज़ो वरितो थी तो पंहिंजे घर वारे सां इंसाफ करे रहियो आहे। एड़ा तो लंबी लंबी नमाज़ूं तू पढ़े जेकी शरीयत उनके हक ॾिना उहे तू उनके ॾेई रहियो आहे। तो असां पंहिंजे घर में पंहिंजी जान में इंसाफ कान रखियो हाणे असां वटि दीन जा ठेकेदार थींदासीं। मुझे साईं जन सहाबा मुहाजिरिन अंसार के दरमियान में मुआखात कायम कई। ओ मुहाजिर साहबी तू हिन अंसारी साहबी जो भाव तू हिन जो भाव तू हिन जो भाव एड़ा एक सहाबी हजरत अबू दरदा जे घर ता अचन रज़ी अल्लाह तआला। हजरत अबू दरदा जी घर वरी हजरत उम्मे दरदा वेठी घर में सहाबी आयो ॾिठी त सहाबिया हजरत उम्मे दरदा जो हाल इहो आहे। हजरत उम्मे दरदा जो हाल इहो आहे कि खस्ता हाल आहे परेशान आहे ही कपड़ा सादड़ा पातल जी हिकिड़ो माण्हू चेहरे में ही नज़र ईंदो आहे त परेशान आहे। तो वो सहाबी ॾिसी करे पर्दे जो हुकुम त अञा आयो कोन पर्दे जो हुकुम त पोइ थियो इब्तिदा जी हिजरत थी बाद में मुलाक़ात कायम थी। ओ सहाबी हजरत उम्मे दरदा सहाबियानी का पूछा तो करे अदी उम्मे दरदा तू परेशान थी नजर अचे खस्ता हाल थी नजर अचे भला केड़ी तकलीफ आ। काश जो सजे मुसलमान औरतन के अंदर भी जिंदगी होनी सहाबियात औरतन वरी अची वने मर्द में जिंदगी सहाबी वरी अची वने अल्लाह जो कसम आ जो जेरे जन्नत आ एक मरण का बाद वरी जन्नत बी ही दुनिया वरी जन्नत जो इस्लाम दीन ते हलन जन्नत आ जन्नत जेके हल्या है अल्लाह वारा उन जी जिंदगी जन्नत।
उम्मे दर्दा परेशान थी नजर अचे। उम्मे दर्दा छा थी चवे, ये अॼोकी का औरत हुजे हाली त दास्तान खोलिया मुड़ुस जा, एड़ो ज़ालिमा एड़ो ज़ालिमा एड़ो ज़ालिमा एड़ो तड़ो एड़ो तेड़ो। हाँ ओ नमाजी औरत, वो आलिमा औरत, ओ हाफिज़ो औरत, ओ दीनदार औरतों, खुदारा दीन के पढ़ो, खुदारा सहाबियात की जिंदगी के पढ़ो। मता इं न थे वो गफलत में रही करे मता जहन्नम में हली वञो। खुदारा दीन के पढ़ो, खुदारा सहाबा जी जिंदगी के पढ़ो। केरी तो सबर ही, केरी तो उन्हनि में मजबूती ही, सहाबियात औरतन में केतरी तो बुर्दबारी ही, केतरी तो सबर ही। तू तो थोड़े थोड़े में पांजे मुर्स जी पई गिला करें, पांजे अबे जी पई गिला करें, पांजी सहेली जी पई गिला करें, और थोड़ी थोड़ी तकलीफ में पे बेसब्री जा लफ्ज चवे। हजरत उम्मे दर्दा थी चवे, अदा हाल कयो बुधाया है, बस तुझो भाज को अबू दर्दा है, पांजे मुर्स जी लाइ तुझो भाव अबू दर्दा, बस एतरा लफ्ज। अदा तुझो भा अबू दर्दा वो अल्लाह जो नेक बानो आ, सजी रात भी इबादत कंदो आ, ॾींहं जो रोज़न जे हवाले, रात जो नमाज जे हवाले। बस तुझो भा अबू दर्दा अॼु ॾींहं जो सॼे ॾींहुं रोज़ा रखे त हाणे उहो वीचारो न कमाए सघंदो न कुझु, त घर में तकलीफ़ थी थींदी न। सजी रात पे इबादत करे तू जागो। अदा तुझो भा अबू दर्दा ओहो अल्लाह जो बानो, ओहो सजी रात भी ही नमाज पढ़दो आ, रात जो नमाज जे हवाले, ॾींहं जो रोज़न जे हवाले। बस उन्हीं साहबी हजरत उम्मे दर्दा जी इहा ॻाल्हि ॿुधी करे हेॾा वापसी करे मुंहिंजो हुजूर जी खिदमत में आया। ऐ मुझा महबूब मुस्तफा, मां अबू दर्दा जे घर वयम, डिठुम त हजरत उम्मे दर्दा जी, डिठुम त ओ परेशान नजर आई, खस्ता हाल नजर आई। मां पुछो मां सोन इहे लफ्ज चया, साहबी चवंदो आ मां लफ्ज ॿुधाईंदो वयम, मां डिठुम त मुंहिंजे मुस्तफा जे चेहरे में गुस्से जा आसार अची विया। जो मुझे मुस्तफा रहम दिल हो, छा मुझे मुस्तफा जाओ, जो मुझो रब भी रहीमा तो मुझो मुस्तफा भी रहीमा, रऊफ़ रहीम कुरान में। पान फरमायो जल्दी को अबू दर्दा के सॾ कयो। अबू दर्दा मुझे हुजूर जी खिदमत में आया। अबू दर्दा ही खबर पया तुझी घरवारी जे तरफा तो रात जो नमाज जे हवाले आ, ॾींहं जो तो रोज़न जे हवाले आ। ओ अबू दर्दा ॿुधो, तव्हांजी कामयाबी मां मुस्तफा जे तरीके में थव। अब बाजार में हिकिड़ो सवाल तो थे तो भला अबू दर्दा को ख़राब कम करे पियो, छा पियो करे, इबादत पियो करे न, ॾींहं जो रोज़ा, रात जो नमाज, ॻाल्हाए तो सही, इबादत हुई न। पोइ हज़रत अबू दर्दा भला हुन में गुस्सो कया, सही मां त इबादत कया सही। अॼु को जेकर कंहिंखे समझाए न, अरे अबा इनके तू नेकी तो समझे, नेकी नथी बाबा इहो न कर, हाँ सही वो नेकी न बगे नेकी ले शायद। एड़ो फितरे जो वक्त आहे, अलाए काॾे दिमाग़ उड़ी विया आहिनि। मुंहिंजी गाड़ी में केसेट में हज़रत से ॿेर वरनि जी तकरीर आहे, तकरीर मां पाण ॿुधुमि। हज़रत साईं तकरीर कंदा 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 ईअं जज़्बात में अची विया, जज्बात में अची करे चवण लगा तो कजे छा कजे। अॼु उहे ज़हनी न रहिया आहिनि जेका असांजी ॻाल्हि समझी सघे न, असां कयूं छा। अल्लाह जी हज़रत साईं जी ज़बान मां गुस्से जा लफ़्ज़, अल्लाह वारा उनजे ज़बान जे लफ़्ज़नि में भी एॾो असर। पोइ हाणे सोचींदो आहे त हज़रत साईं उन वक़्त में चयो त हिन वक़्त में असांजो हाल छा हूंदो। हाणे उहो ज़हन काॾो आणियो जेका असांजी ॻाल्हि समझी सघे। अॼु को तो शागिर्द भी असांजी ॻाल्हि नथो समझे, वो असांजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयार न आहे। नस्बी औलाद पुट आहे उहो ॿुधण लाइ तयार न आहे, रूहानी औलाद शागिर्द आहे उहो ॿुधण लाइ तयार न आहे, त हिन जो ॾोह कहिड़ो आहे। ओ अबू दर्दा तहांजी कामयाबी मुस्तफा जे तरीके में तो। अबू दर्दा मुझे लफ्ज़ बुधी छॾ,
अबू दरदा याद रख, इन्ना लिन्नफ्सिका अलैका हक्का, इन्ना लिन्नफ्सिका अलैका हक्कन वले ज़ौजिका अलैका हक्कन वले ऐनिका अलैका हक्कन वले ज़ैफिका अलैका हक्का। अबू दरदा याद रख जाए, दीन के समझ, इस्लाम के समझ। अबू दरदा इन्ना लिन्नफ्सिका अलैका हक्कन, इन जान जो भी तुझे मता हक दी, अल्लाह एड़ी काई तकलीफ न दिनी आ इबादत में, जो सजी रात बिठो इबादत करे, वरी बी रात सजी रात इबादत करें, हर डी पे रोजा रखें। अबू दरदा अल्लाह पाने के तकलीफ देने न तो चाहे। इन्ना लिन्नफ्सिका अलैका हक्कन, तुझे नफ्स जो भी हक दे ख्याल कर, वले ऐनिका अलैका हक्कन, ओ अबू दरदा इन अखन जो भी ख्याल कर, इनके भी आराम जो मौके दे, वरी इबादत कर, वरी आराम कर, इन्हें अखन जो भी हक थी, वले ज़ौजिका अलैका हक्कन। अबू दरदा भले दीन जो कम कर, भले इबादत कर, पर पंजी घर वरी जे हकन के भी याद कर जाए। वले ज़ैफ़का अलैका हक्कन, अबू दरदा जेकरे बारे को मेहमान अचई तो उन्हीं जा भी हक अदा कर जाए। अगर तुम्हें दरदा वधिक का गाल कई अदा तो मुखा छा थो पुजे, मुझो मुड़स अबू दरदा मूं सां तो ज़ुल्म करे छॾी। अॼु को मुसलमान औरत हुजे तुंहिंजो हाल हूंदो भाई, मर्द हुजे औरत हुजे, आलिम या आलिमा, हाफिज या हाफिजा बणजण तो सोलो आहे। हता के ता हज़रत से ॿेर वारनि जा लफ़्ज़ तां ॿुधा हूंदा, न त मूं वटि उहे बि रिकॉर्डिंग में आहे। हज़रत से तकीर कंदा 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 ही लफ़्ज़ फरमायूं, ॿुधो ॿुधो, ये आम लफ्ज़ साईं जा तकीर में केतन बेन भी ॿुधा हूंदा, वटि महफूज़ आहिनि। पाण फरमायो यादि रखो, आलिम बणजण सवलो अथव, हाफ़िज़ बणजण सवलो अथव, वरी फरमायो त हाजी बणजण सवलो अथव, ऐं ईअं बि फरमायो त पीर बणजण बि सवलो अथव, पर दुआ कयो त अल्लाह तव्हांखे मुस्लमान बणाए। वॾा लफ़्ज़ आहिनि। बोली तो बणजी वियासीं, हाफ़िज़ तो बणजी वियासीं, हाजी तो बणजी वियासीं, ये ख़बर आहे त मुसलमान में आहियूं कोन आहियूं। करे अहिड़ा इंसान कम कंदो आहे, इस्लाम खां निकिरी वेंदो आहे। नाले में तो ख़ुशि लॻो पियो आहे त माण्हू आलिम आहे। अॼु को औरत हुजे ख़बर न छा बेसब्री करे आहे, छा अॼु को मुसलमान औरतूं इन वक्त मुझे छा हालात है, छा मुतालबात है। मैं केतर तकीर में बयान में करे तो इहो हाल हूंदो और तू सहाबिया